जहन्नम जे किनारे ते हुई तो हिन महबूब अचे जहन्नम का छड़ाए जन्नत जो हकदार बना। वकुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नारी फअनकज़कुम मिनहा, तवी जहन्नम जे कपर ई किनारे ते हुयो पर अल्लाह तवां ते फज़ल कयो, मिठे मोहम्मद करीम के तवां दे मोकलियई जे तवां के जहन्नम का छड़ाए जन्नत जो मुस्तहिक बना। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। चंद्र के आंगुर जे इशारे सा चीरे ॾेखारण वारे महबूब जो घराणो, लथल सिज के वापस वराइण वारे दिलबर मोहम्मद जो घराणो, आंगुरन मझा मिठे पानी जा चश्मा ऐं नहरूं जारी करण वारे दिलबर मोहम्मद करीम जो घराणो, वो घराणो जंहिं घराणे जे अंदर मलाइक भी बिना इजाजत जे दाखिल न थींदा आहिनि, वो पाक घराणो जंहिंजी इफ़त, जंहिंजी तहारत, जंहिंजी पाकीज़गी के अल्लाह पंहिंजे पाक कुरान में बयान कंदो आहे। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, वो मुझे महबूब जो पाक घराणो जेको बुखियन के रजाइण जे लाइ आयो, जेको उन्यारन के पानी प्यारण जे लाइ आयो, वो पाक घराणो जे पान के बुखियो रखे करे बि गरीबन मिस्कीनन असीरन यतीमन जी संभाल लदी, जे घराणे जे शान में रब जो कुरान फरमाईंदो आ व युतइमून तआम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा, इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। मिस्कीनन के, यतीमन के, असीरन के पंहिंजे ग़िज़ा, पंहिंजे अफ़्तारी वारो सामान गरीब साइल के ॾेई करे पाण बुख ते गुज़ारे करे, गरीब नहीं परदेसन जी संभाल लहण वारो मुझे मिठे मोहम्मद करीम जो घराणो, हरम जो पासबान, काबे जे तामीर करण वारो घराणो, काबे जी मुहाफ़िज़त करण वारो घराणो, काबे शरीफ के बुत परस्ती खां छॾाए अल्लाह जो वहदत कदो बनाइण वारो घराणो, वो पाक घराणो जंहिं घराणे जे जा हिन उम्मत जे मथां किरोड़े एहसान आहिनि। ये सारी उम्मत, ये पूरी उम्मत पंहिंजा बच्चा कुर्बान करे छॾे, पंहिंजूं जानियूं फिदा करे छॾे, पंहिंजा माल लुटाए छॾे त इन घराणे जो हिकिड़ो थोरो बि लाहे नथो सघिजे। थोरा न थोरा मूं ते मारू अड़न जा, थर में वारी थोरड़ी तंहिं भी घणेरा, भलायूं ऐं भेरा गणियूं गणी जस केतरा। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, मुझे महबूब हिन उम्मत जे लाइ रोई रोई दुआऊं घुरियूं,
एड़ो भी वक्त आयो जो 3 ॾींहनि ताईं मदीने वारो मीर इन उम्मत जे लाइ रोंदो रहियो, दुआऊं घुरंदो रहियो। तां जो जिब्रील आसमाननि तां लही आयो, इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसूक। ओ मुंहिंजा महबूब, तुंहिंजी उम्मत जे बारे में मां रब तोखे राज़ी करे छॾींदुसि। महबूब तोखे ॾुखारो न कंदुसि। हिन घराणे जी पाक नबी जी पाक न्याणी, जन्नत जी मालिकाणी सैयदा फातिमत ज़हरा हिन उम्मत जे लाइ रोंदे रोंदे रातियूं गुज़ारे ॾींहं करे छॾिया। हिन महबूब जे पाक घराणे हिन उम्मत जे मथां केॾा एहसान कया, केॾा थोरा कया। ही घराणो छोरनि जो छप्पर बणजी आयो, उघाड़नि खे ढकण वारो बणजी आयो, ग़रीबनि मिस्कीननि मोहताजनि जो मददगार घराणो। पर अॼु 10 मुहर्रम जे रिहाड़े ते उन घराणे जो 10 मुहर्रम ते मैदान करबला में हाल छा हुयो? यहाँ ते हथ रख ओ मुसलमान, बच्चन वारा पंहिंजे दिल ते हथ रख त बच्चा केॾा मिठा आहिनि, औलाद केॾो प्यारो आहे, वतन केॾो प्यारो आहे। पर हिकिड़ो घर जो भाती जुदा थी वञे त दिल ते छा दुख जी क़यामत टुटी पवंदी आहे। पर अॼु मोहम्मद करीम जे घराणे खे निहार, टिपारी जो वक़्तु आहे, मैदान करबला में हर पासे हिन पाक घराणे जा जिस्म कपिया टुकड़ा टुकड़ा लगा पिया। हिन मासूम अली असगर थंज पिया का अली असगर जो जिस्म रत में लाला, हुनु कासिम जो पाक जिस्म रत में लाला, हुनु अली अकबर जो पाक जिस्म वो पाक चेहरो जेको शबीह मोहम्मद मुस्तफा हुयो। वो अली अकबर जेडी मल मदीने जे खिचुन में हिया हलंदो हुयो त हलंदड़ माण्हू बीही वेंदा, हलंदड़ माण्हू कम छॾे कारोबार छॾे जे अली अकबर जे पाक चेहरे खे ॾिसण बीहंदा, जो अली अकबर खे ॾिसण सां दिलबर मोहम्मद करीम जे चेहरे जी याद अची वेंदी हुई। पर अॼु उहे पाक चेहरा करबला जे मिट्टी में, अॼु उहो पाक हुसैन जो बदन जेको कॾहिं अब्बे जी गोद में पलबो आहे, कॾहिं जन्नत जी मालिकाणी सैयदा फातिमत ज़हरा जे गोद में लाड कंदो आहे, कॾहिं नाने जे कुल्हनि ते सवारी कंदो आहे। नानो मोहम्मद करीम ॿिन्ही जहाननि जो सरदार अल्लाह जो महबूब सिर सजदे में रखे हुसैन मथा चढ़ी वे त महबूब सिर मथे न खणन, सजदे मां मुंह मथे न खणन, मता हुसैन गिरी पवे, मता हुसैन खे चोट लगी वञे, मुंह मोहम्मद जी दिल नथी सही सके। सियर आलमुन नुबला में इमाम ज़हबी रिवायत आणे थो तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेडी मल बीबी खातून अतहर जे घर का गुजरंदा हा, जे कदे इमाम हुसैन जे रोण जो बचड़े नंढड़े जे रोण जो आवाज बुधंदा हा तो मोल्टी इंदा वापस, फातिमा मुझे बच्चे के रोण न दे, अलम तअलमी अन बुकाहु युज़ीननी, ए फातिमा तो के खबर ना है तो हुसैन रोंदो आ तो मुझे दिल के दुख पहुंचंदो आ, हुसैन जो रोण सही न थो सगा, हुसैन जा गोड़ा मुझे दिल बर्दाश्त नथी करे सके। जे हुसैन के मुझो आका कुलन ते विहारे मदीने जे गलियुन में घुमाई, अज उन हुसैन जो पाक बदन करबला जी उन रेगिस्तान जे मथा, उन धरती जे मथा अज
सिर मुबारक ज़ालिम खौली बिन यजीद खणी जुदा करे वियो आ। बाकी जिस्म करबला जी सरजमीन ते आ, पर अञा बि ज़ालिमन छा कयो, ज़ुल्म जी इंतहा करे छड़ी। उन पाक हुसैन जे बदन जे मथा इब्न ज़ियाद जो हुकुम तो मिले, इब्न साद जो हुकुम तो मिले त 10 भला घोड़े जा सवार हुसैन जे जिस्म जे मथा घोड़ा ढोड़ायो। घोड़ा ढोड़ायो, हिन जे जिस्म जा आसार मेटायो। ऐं खेमे मझा बीबियुनि पाक दामन आरियायुनि पे ॾिठो। जॾहिं उन्हनि जी निगाह इन मंज़र खे ॾिठो हूंदो त इन घराणे जे दिल ते छा गुज़रियो हूंदो। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रुगे ऐसी तई न, पर शिमरो पलीत अचे थो त अहल बैतन जे उन पाक खेमन जे करीब वधियो आ, जन जे घरन में रब जा मलाइक भी बिना इजाजत जे न ईंदा हुया। शिमिर करीब आयो ऐं जेकी कुछ सामान अहल बैतन जे घरन में हो वो भी लुट करे खड़ी वियो। ओडी मल बीबी ज़ैनब थी फरमाए त ओ शिमिर तोखे शर्म न आयो, ओ इब्ने साद तोखे हया न आयो, जो अज नबी जे घराणे जो भी शर्म न पई, जे नबी जो कलमो पढ़ंदो ही अज उन महबूब जे घराणे सां तो ही हाल कयो आ। अरे क्या मजे दिहाड़े में तू वाहिदुल कहार जगह केड़ो कंद खण दे, तू असां जे नाने मोहम्मद करीम जेगा केड़ो जवाब दींदे। पर हुन जे अंदर मां ईमान निकरी चुको हुयो, खुदा जो खौफ निकरी चुको हुयो, हमीयत ऐं गैरत हया इस्लामी निकरी चुको हुयो। अल्लाह अल्लाह, हिक तरफ अहल बैत पाक आहिनि, हेॾो यज़ीदिन जूं उरह ज़ोरायूं आहिनि, पर कुर्बान हिन पाक घराणे जे सब्र तां कुर्बान वञे, हिननि जे इस्तक़लाल तां कुर्बान वञे। पर अहिड़े टाइम जे अंदर भी अहल बैतन जे खेमन मजा मातम न हुयो, पिटको न हुयो, वार वेला न हुई, पर अल्लाह जे कुरान जे तिलावत जो आवाज हुयो। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं, ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं। शहीदों की ये खुशबू है कि सब जंगिल महकता है। अल्लाह अकबर। सिज लही वियो, रात पइजी वई। यज़ीदियुन वञी पंहिंजे खेमन में फतह जा जश्न मल्हाया। यज़ीदियुन वञी ख़ुशीअ जा रक़्स ऐं सुरूद ॻाया। पर नबी जे पाक घराणे जी रात कीअं गुज़री हूंदी, ज़रा हियाव ते पंहिंजे हथ रखो। औरत जी दिल केॾी नाज़ुक हूंदी आहे, थोरो दुख भी औरत बर्दाश्त न करे सघंदी आहे। पर उन अम्मा सैयदा ज़ैनब साइण जे दिल ते छा गुज़रियो हूंदो, जंहिंजे निगाहुनि जे साम्हूं उन जो सारो घराणो
कुर्बान थी चुको हुजे। उन बीबी शहरबानो जे दिल ते छा गुजरियो हूंदो, उन महबूब जे बचड़न जे दिलुन ते छा गुजरियो हूंदो, इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार जे दिल ते छा गुजरियो हूंदो। जेॾी महिल रात छांइजी वई, यजीदी लश्कर वञी पंहिंजे खैमन में रहियो, पर मुझे सोने इमाम हुसैन जे नबी जे पाक घराने वट निंड न हुई, आराम न हुयो, अखियुनि में लुड़क हुया। यदा ज़ैनब साइण निकती त ॻोल्हिया मुझे अधे हुसैन जो पाक बदन किथे आ। करबला दे मैदान में गोली दे चंद्र जी चांड्रोकी में गोली दे तलाश कंदे जेॾी महिल इमाम हुसैन जो पाक जिस्म चे ॾिठई, सिर मौजूद नाहे, जिस्म सारो करबला दी मिट्टी में, ओॾी महिल मुंह मदीने दे करे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े चए थी, या रसूल अल्लाह, ओ मुझा सोना नबी, हेॾे निहारियो तुंहिंजे कुल्हनि जे सवार हुसैन जो अॼु ज़ालिमन छा हाल कयो आहे। मुंहिंजा दोस्तो ओॾी महिल इमाम हुसैन खे मुखातिब थी चवे थी, ओ मुंहिंजा अदा, मूं परदेसियाणी भेण खे मयार न ॾिजाए, मां तुंहिंजो कफन किथों आणियां जो ज़ालिम सभु कपड़ा भी असांजा फुरे विया, सिर मेरे कोई मयार न देवे, तेरी भेण बहू मजबूरे, किथों ले आवा कफन में तेरा, इथों शहर मदीना दूरे। अल्लाह अकबर। रात किए गुजरी होंदी, केड़े दुखई अफसुर्दगी में गुजरी होंदी, पर अल्लाह अल्लाह अहले बैतन जे उन पासे ॾऊं अल्लाह जे कुरान जे तिलावत जो आवाज़ अची रहियो आहे। दुनिया वारनि खे ॿुधायूं त असां नबी जो घराणो अल्लाह जे कुरान सां असांजी हेतिरी दिल आहे। ऐं जेॾी महिल 11 जो ॾींहुं थियो ऐं उहो काफ़िलो वठी यज़ीदी सिपाही इमामनि खे ऐं नबी जे पाक घराणे खे कैदी बनायो वियो, ज़ंजीरनि ऐं रसनि में ॿधो वियो। उहो मंज़र बि केॾो दिलि ॾारींदड़ मंज़र हूंदो जो हरम जा कैदी बणिया। अॼु मुस्तफ़ा करीम जो पाक घराणो कैदी जे सूरत में वठियो पिया वञनि। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं बीबी ज़ैनब साइण खे हिकिड़ी रस्सी में ॿधो वियो। ऐं जेॾी महिल ही काफ़िलो हलियो आहे, रस्ते सां हलंदे हिकु ॻोठ खां गुज़र थियो आहे त मस्जिद मंझां बांग जो आवाज़ आयो आहे। ओॾी महिल सैयदा ज़ैनब साइणे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े फरमाए थी, ओ यज़ीदियो, थोरी देर असांजा रस्सा खोलियो त असां अल्लाह जी निमाज़ पढ़ी वठूं। फातिमा जी न्याणी कॾहिं निमाज़ न छॾी आहे। अॼु निमाज़ जो वक़्तु अची वियो आहे। अॼु ही असां जूं रस्सियूं खोलियो त असां अल्लाह जो फर्ज़ अदा करे वठूं। मथां क़यामत जे ॾिहाड़े में अम्मा खातून अतहर जी मयार मिले, मथां बाबे अली जो ॾोरापो मिले, मथां नाने मोहम्मद करीम जी मयार मिले त बचड़ी ज़ैनब नमाज छो छड़ी हुई। ए यजीदियो, ही लश्कर हटायो, ही रस्सा खोलियो त असीं अल्लाह जो फर्ज नमाज अदा करे वठूं। मोरे वारा कन खोले ॿुध, मुझे महबूब जे बचड़न केतरी नमाज सां दिल रखी हुई, केतरो उन्हनि जो कुरान सां प्यार हुयो। ऐं अॼु हुबदार सदाइण वारा, तूं पंहिंजे हियाव ते हथ रख त तो ख़ुदा जा फर्ज़ केतिरा अदा कया। हाँ,
अज बांग थी अचे मस्जिद में नथो अची, खुदा जो सॾु थो मिले, निमाज़ नथो पढ़ी, अल्लाह जे घर खां बेगानो बणजी वियो ही, खुदा जे दीन खां परे थी वियो ही। ॿुधाए क़यामत जे ॾिहाड़े में मुंहिंजे सोने हुसैन जे अॻियां तूं कंधु कहिड़ो खणंदे? हाँ? अल्लाह जो फर्ज़ आ निमाज़। अहल बैतन हेड़े हाल जे अंदर भी निमाज़ न छड़ी आ ऐं दुनिया वारनि खे सबक सेखारियो आ त जेकॾहिं हुबदार आहियो, अहल बैतन सां मोहब्बत रखण वारा आहियो त निमाज़ पढ़ी ॾेखारियो न। हाँ? पोइ जेके अहल बैत जा हुबदार आहिनि, जेके सोने हुसैन ऐं उन जे पाक घराणे सां मोहब्बत ऐं अक़ीदत रखनि था, से अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं। मथिया निमाज़ कायम कयो ए मोमिन, निमाज़ मौला जो फर्ज आहे। निमाज़ कायम कयो ए मोमिन, निमाज़ मौला जो फर्ज आहे। निमाज़ रहमत, निमाज़ बरकत, निमाज़ लाईंदी कर्ज आहे। निमाज़ कायम कयो ए मोमिन, निमाज़ मालिक जो फर्ज आहे। हाँ? अकीमुस्सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन। निमाज़ कायम कयो, मुशरिकन मजा न बणजो। मुशरिक निमाज़ न पढ़ंदा आहिनि। जे मोमिन आहियो, जे हुबदार आहियो त निमाज़ पढ़ी ॾेखारियो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अहले बैतन जो काफिलो जॾहिं कूफे जे शहर में अचे थो त उहे कूफे जा माण्हू पाक नबी जे घराणे खे ॾिसी ॾिठो त वॾो ज़ुल्म थी वियो आहे ऐं मकर जो रोअण लॻा, पिटण लॻा। हज़रत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो, ए ज़ालिमो, ए कूफियो, तव्हां ई ख़त लिखी घुरायो, तव्हां ई असांखे आणाई, हेॾी वॾी असांखे अज़ियत पहुचाई, वरी अॼु तव्हीं रोई रहिया आहियो। सैयदा ज़ैनब फरमायो, ए असांजे हाल ते तव्हीं मातम करण वारो, मां नबी जी न्याणी तव्हांखे बददुआ थी ॾियां, खुदा कंदो क़यामत ताईं पिटींदा रहंदो। हाँ? तारीख़ खोले ॾिसो त पिटके ऐं मातम जी शुरूआत किथों थी आहे? कूफे मजा ऐं यज़ीद जे घर दिमश्क मजा। शुरूआत करण वारो कारण कपड़न जो आगाज मातम में, सोग में कारण कपड़न जो आगाज करण वारो हुयो त यज़ीद जो घर हुयो। ॾिठई त जेॾी महिल हेॾो ज़ुल्म थी वियो आहे, हलियो हाणे माण्हू मूंखे लानत मलामत कंदा, मुंहिंजे कुर्सी खे ख़तरो पइजी वियो, पोइ उन शर्मसारी खे मिटाइण जे लाइ मातम जी शुरूआत कई आहे त यज़ीद पंहिंजे घर में कई आहे। मुंहिंजा दोस्तो, सोणे इमाम हुसैन मातम कोन कयो, इमाम हसन मातम कोन कयो, मुझे सोने महबूब मोहम्मद करीम या तालीम कोन ॾिनी आहे जेका अॼु इंसान करे रहिया आहिनि। जे आल बैतन जो हुबदार आहीं त सब्र कर, निमाज़ पढ़, क़ुरान पढ़, जेको अहल बैत तरीक़ो सेखारे विया आहे। हाँ? 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते तू समझी तो मुझी वडी इबादत आ, मातम कई, कारा कपड़ा पातई, समझी तो मुझी वडी इबादत थी वई। पर न न न आ मुझे दिल पर मोहम्मद करीम का पुछ त 10 मुहर्रम जो ॾियारो कीअं गुज़ारणो खपे। हाँ?
इमाम बेहकी रिवायत आने थो फज़ाइल औकात जे अंदर तॾहिं मुहर्रम जो ॾिहाड़ो थियो त मदीने वारे साईं हिकिड़े पढ़े ॾींदड़ खे मोकिलियो, वञ मदीने जे घिटियुनि में ऐलान कर, मदीने जे मज़ाफ़ात ऐं बहराड़ियुनि में बस्तियूं नंढड़ा ॻोठड़ा उन्हनि में ऐलान कर त अॼु 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो आहे, जंहिं रोज़ो न रखियो आहे सो रोज़ो रखे, जंहिं रोज़ो रखियो आहे सो रोज़ो मुकम्मिल करे, पर जंहिं रोज़ो न रखियो आहे सो बि बकिया ॾींहं ईअं गुज़ारे जीअं रोज़ेदार गुज़ारींदा आहिनि। ॻाल्हि सम्झो, जंहिं रोज़ो रखियो आहे सो पंहिंजो रोज़ो मुकम्मल करे, जंहिं रोज़ो न रखियो आहे सो बकिया ॾींहं ईअं पूरो करे जीअं रोज़ेदार गुज़ारींदा आहिनि। बीबी रुबैया बिन्त मुअव्विज़ बिन अफरा फरमाए थी त असां मदीने जे मर्दन भी रोज़ा रखिया, मदीने जे औरतुन भी रोज़ा रखिया, पर असांजा नंढड़ा ॿारड़ा जेके थञ पिया हुया 9 मुहर्रम जे ॾींहं असां उन्हनि खे भी रोज़ो रखायोसीं। अरे मुंहिंजे महबूब जॾहिं 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो थियो, हदीसूं शाहिद बीठियूं आहिनि, फसामहू व अमर बिसियामिही, महबूबन ख़ुद भी रोज़ो रखियो ऐं ॿियनि खे भी रोज़े रखण जो हुकुम ॾिनो। ऐं तूं छा थो करीं मुजादा, इन ॾिहाड़े ते मदीने वारे साईं छा सेखारियो, अहल बैतन छा करे ॾेखारियो, ऐं तूं छा करे रहियो आहीं? जे अहल बैतन जो हुबदार आहीं त रोज़ो रख, क़ुरान पढ़, नमाज पढ़, अल्लाह जो ज़िक्र कर, सोने नबी ते सलात पढ़ त अहल बैत ख़ुशि थियनि न। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाहु अकबर। रात ढली वई, कूफे जे शहर दे पहुचंदे पहुचंदे रात रस्ते में पइजी थी वञे पई त मुंहिंजे सोने इमाम पाक जो घराणो जिते रहिया आहिनि, रात रब जे ज़िक्र में, दुआ ऐं मुनाजात में गुज़री आ, अल्लाह जे इबादत में रात गुज़री आ, सब्र ऐं शुक्र में रात गुज़री आ। ऐं जॾहिं कूफे जे शहर में दाख़िल थिया आहिनि तॾहिं बि सब्र सां अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहंदे करे, अल्लाह जे क़ुरान पढ़ंदे कूफे जे शहर में दाख़िल थिया। मुंहिंजे सोने इमाम हुसैन जो सिर नेज़े ते अॻियों आ, पुठियों अहल बैतन जो काफ़िलो आ। ईअं पियो लॻे त ॼण हींअर बि इमाम पंहिंजे घराणे जो रहबर ऐं अॻवान हली रहियो आहे। जेॾी महिल कूफे जे शहर में सुहिणे इमाम जी सिरी मुबारक पहुती आ, ओॾी महिल बि चप चुरनि था पिया त रब जे क़ुरान जी तिलावत करे रहियो आ। वाह हुसैन तुंहिंजी क़ुरान सां मोहब्बत। खौली बिन यजीद खबीस कमबख्त इमाम हुसैन जी सिरी मुबारक खणी पंहिंजे घर आंदी आ, कंहिं बर्तन में ढके रखई, निवार नाले ज़ाल अथसि, उन खे थो चवे त अॼु मूं वॾो खज़ानो आंदो आ, सुभाणे इब्ने ज़ियाद मूंखे वॾा इनाम ॾींदो। चई छा आंदो अथई? चई इन थांव जे हेठों ॾिस, वञी ॾिसे त सुभान अल्लाह मुंहिंजे पाक हुसैन जो सिर मुबारक रखियो, चेहरो मुबारक चोटी जे चंड जहिड़ो चेहरो, उहे ज़ुल्फ मुबारक। सियरुल आलाम में इमाम ज़हबी थो लिखे त हज़रत इमाम हुसैन जा वार मुबारक वॾा हूंदा, घुंडीदार ज़ुल्फन वारा हूंदा। जेॾी महिल हीअं वार मुबारक खोले ऐं पटको ॿधी हीअं जो निकिरंदा हुया, ईअं महसूस थींदो हो त चोॾहीं जो चंड ककरनि मज़ा ज़ाहिर थी पियो आहे। अॼु उहे वार ज़ुल्फ मुबारक रत में रंगीन, रत में चेहरो मुबारक
रत में रंगीना हिन औरत चयो ओ खबीस मानू दौलत आनी दाहिन सोन चांदी आनी दाहिन तू फातिमा तू ज़हरा जे बचड़े जो सिर खड़ी आई हुई तो ते खुदा दी लानत पवे अजु खां वठी मां तो सा गड न रहंदसे जो हेडो तू जुल्म करे आयो ही माई छा थी करे जो रात जो चेहरे मुबारक के साफ कई जुल्फन के साफ करे बाहू अदब जूं बधी गोडड़ा अदब जा बधी सोने इमाम जे सिर मुबारक जे अॻियों वेठी आ त इएं थी फरमाए ॾिसां थी त नूर जो इएं जो सिलसिलो शुरू थियो आ त सिर मुबारक खां आसमान ताईं नूर जूं लाटूं मूंखे नज़र आयूं चवे थी अच्छे रंग जा परिंदा पई ॾिसा अच्छे रंग जा पखी पई ॾिसा जेके सिर मुबारक जे मथों गश्त पिया कनि ख़बर नाहे ये पखी हुया कहिड़ा पर ईअं पियो लॻे त ॼणो अल्लाह जा मलाइक सोने हुसैन जो दीदार करण आया हुया अल्लाह अकबर जेॾीमहिल इमाम हुसैन जो सिर मुबारक ऐं अहल बैतन जो काफ़िलो वठी करे इब्ने ज़ियाद जे दरबार में आंदो वियो ऐं इब्ने ज़ियाद आम ऐलान ख़ुशी जो कयो दरबार जा सब दर खोलाए छॾी त अचो ॾिसो जे मुंहिंजे अॻवान यज़ीद जी बरख़िलाफ़ी कई आहे उन खे हीअ सज़ा मिली जेॾीमहिल इमाम हुसैन जो सिर मुबारक अचे थो इन क़ीस जे हथ में इब्ने ज़ियाद जे हथ में लठ हुई उहा लठ चपन मुबारकनि ते हणी चवण लॻो मां रई तो मिसल हाज़ा हुस्ना हेड़ो हुस्न मूं अॻु कॾहिं कंहिंजो न ॾिठो दुश्मन बि मञे पियो त हुसैन जो वाह जो हुस्न सुभान अल्लाह मुझा दोस्तो उन वक्त में असाबी सगोरो ज़ैद बिन अरकम वेठो हुजे बुढ़ड़ो असाबी फरमाए तो ओ पलीत हटाए पंजी लट के या बेअदबी न कर मूं पाण पंजे अखियुनि सां ॾिठो त दिलबर मोहम्मद करीम हुसैन जा चप मुबारक चुमंदो हुयो हुसैन जे गलनि खे चुमंदो हुयो ही कहिड़ी गुस्ताखी तो करी हटाए पंजी लठ के मुझे सोने हुसैन जी एतरी बेअदबी न कर अल्लाह अकबर मुझा दोस्तो यजीद हा इब्ने ज़ियाद जे अॻियों जेॾीमहिल पाक नबी जो घराणो कैदी जे सूरत में आंदो वियो सैयदा ज़ैनब साइणे बानियुनि जे विच में मेरड़ा कपड़ा पातल हुयस गर्दन झुकायूं वेठी हुई पुछा की थी इहा औरत केर आहे बीबी साण जवाब न ॾिनो वरी ॿियो भेरो पुछी थी इहा औरत केर आहे बीबी साण जवाब न ॾिनो के माण्हू चयो त इहा ज़ैनब बिन्त अली आहे जेका हैदर करार जी न्याणी आहे रिवायत में अचे थो जॾहिं बीबी ज़ैनब जी विलादत थी हुई न त ओॾीमहिल मदीने वारा साईं सफ़र में निकितल हुया हवेली में मौजूद न हुया बीबी खातून अथर पंहिंजे वर अली खे अर्ज़ कयो अली न्याणी जा इहा नालो रखोसि मौला अली फरमायो ओ बीबी हिन जो नालो मां न रखंदुसि हिन जो नालो मिठो मोहम्मद करीम पाण अचे रखंदो जने मुझा सोना हबीब सफर ता मोटी आया त नंढड़ी न्याणी खणी हुजूर जी गोद में ॾिननि महबूब गल चुमिया पेशानी चुमी फरमाइण था हिन जो नालो तो रखा ज़ैनब उहा सैयदा ज़ैनब जंहिंजे चेहरे में रोब ऐं जलाल नबवी हुयो उहा ज़ैनब जंहिंजी शबीह हज़रत बीबी खदीजतुल कुबरा सां मिलंदी हुई जंहिंजे अंदर में बहादुरी मौला अली वारी हुई सब्र इमाम हुसैन वारो हुयो चुप कयूं गर्दन झुकायूं वेठी हुजे
ते इब्न ज़ियाद चवण लगो त ओ ज़ैनब तुझे भाव सरकशी कई उन्हें के सजा मिली या न तव्हांजा जो मर्द कत्ल थी विया मुझी दिल खुश थिया ओडी मल जे फट ते कंहिंखे लूण विझबो आहे न फट ते कंहिंखे मिर्च बुरकजन इब्न ज़ियाद खबीस चवण लगो त ए ज़ैनब तुहांजा मर्द कत्ल थी विया मुझी दिल खुश थिया ओडी मल साइण जे अखियुनि में लुड़क अची विया रोई फरमाए थी ओई ओ इब्न ज़ियाद तो मुझे वडन खे कत्ल कयो मुझे नंढन बचड़न खे कत्ल कयो मुझा शाखू वठई असांजी पाड़ उखेड़ई जे इन जुल्म में तुझी दिल ठरी आ तो भली ठरे पर ओ इब्न ज़ियाद वो दिहाड़ो याद कर जने अल्लाह जी कहारी कोर्ट में तू हाजिर थींदे उते बुधाए त रब जे अॻियां केड़ो जवाब दींदे इब्न ज़ियाद जी नजर हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन ते पई जे इहो केरा जे इहो इमाम हुसैन जो फर्जंद अली औसत इमाम ज़ैनुल आबिदीन भला इन्हें के छो छड़ियो तो इन्हें के भी कत्ल कयो न जेरी मल ज़ालिम कत्ल जो आर्डर दिनो तो सैयदा ज़ैनब उठी ऐं अखियुनि में गोढ़ा गाड़े चवण लगी ओ ज़ालिम अहल बैतन जे रत मां अञा तुझी दिल न भरी आ पूरो घराणो शहीद कई हाणे इहो हिकिड़ो ई त बीमार ज़ैनुल आबिदीन आ असां परदेसियाणियुनि खे मदीने केर पहुचाईंदो इन परदेस काफ़िले जो इन परदेसियाणियुनि जो इहो ई त पहुचाइण वारो असांजो महरम ई रफ़ीक आ जे इन्हे खे तूं कत्ल थो कराई त पहिरीं मूंखे कत्ल कर पोइ भली ज़ैनुल आबिदीन खे कत्ल कजाए त इब्न ज़ियाद खबीस हैरत में अची अजब में अची चवण लॻो त खून जो रिश्तो केॾो न प्यारो आहे जो औरत पंहिंजे भाइटे जे लाइ कीअं पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ तैयार बीठी आहे अल्लाह अकबर कबीरा हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन अखियुनि में गोढ़ा गाड़े फरमाए तो हाओ जे अॼु मुंहिंजो नानो मोहम्मद करीम मुंहिंजो ही हाल ॾिसे आ हाओ जे अॼु मुंहिंजो बाबो अली मुंहिंजो ही हाल ॾिसे आ त ज़रूर असांजे हाल ते रहम करे आ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ उम्र देस पंहिंजो दा विसारण ॾुखियो आहे मारुनरी मुंहिंजो बदन हिते बुखियो आहे उम्र देस पंहिंजो विसारण ॾुखियो आहे वतन हर कंहिंखे मिठो हूंदो आहे पंहिंजा अपाणा हर कंहिंखे मिठा हूंदा आहिनि पर अल्लाह अल्लाह कहिड़े इमाम ज़ैनुल आबिदीन खां पुछे जंहिंजो वतन मदीनो आहे जंहिंजा मारू मदीने वारा हुजनि मारवी वेचारी रोए पई त उमर तुंहिंजा ज़री ज़रबफ़्त नथा वण छॾ त पंहिंजे अबाणे वतन ते वञा मारवीअ खे पंहिंजे मलीर सां मुहबत हुई त अहल बैतन खे कीअं न पंहिंजे पाक मदीने सां मुहबत हूंदी ओॾी महिल अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े फरमाइनि था ओ इब्न ज़ियाद तो असां सां ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे बुधाए त क़यामत जे ॾियारे में जे नबी जो कलमो थो पढ़ी उन नबी जे अॻियां तूं जवाब कहिड़ो ॾींदे पर जंहिंजे दिल ते मोहर लॻी चुकी हुजे
जो अंदर अंधो बणिजी चुको हुजे, उन जे अंदर में हया ऐं तरस ऐं बाझ न रहियो हुजे, उनखे दिल में को बि हया न ईंदो आहे। मुंहिंजा पिरी प्यारा, जॾहिं दुनिया जी मुहबत दिल में ईंदी आहे त ईमान अंदर मजा निकिरी वेंदो आहे। हा, जॾहिं दुनिया जी मुहबत दिल में ईंदी आहे त पोइ न उनखे शनाख्त रहंदी आहे, न उनखे ख़ुदा जो ख़ौफ़ रहंदो आहे, उन जे मथा पटियूं चढ़ी वेंदियूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो, दुनिया जी मुहबत यज़ीद जे सीननि खे अंधो बनाए छॾियो हो।